इते भी रहा सुल्तान। अड़े ओ वाड़ा बीते ये रोलू कुत्ते आंगुर तो तो रोलंदो वती मां तो सा विढ़ण आयो आया जवान जा पुट अज दिस जा किए तो झेड़ो थे चमचन जी दुआ सा फूसड़ी थी जे वण गे तो मां ओडा मा थी मूसा चो विड़ंदेड़े हां मां पलांद करण आयो आया पलांद झेड़े जो पलांद झेड़े सा थींदो सुल्तान। ओ चिब मूं तो सा कदे झेड़ो कयो ही ना है तू तो झेड़े जे काबिल ही नहीं तो तो मुझे मुंह में लगी हले तो सुल्तान मुखे गैरत अची वई आ गैरत एड़ो डंडो हणंदो मां मगज वारो जो मगज बाध हुंदई हाय बी गाल बुध गैरत खैर मुखे ईदी त काने पर भले गैरत तोखे भला इहो तो बुधाए तो तू मुखां केड़े झेड़े जो पलांदो वठी बुधाए। झेड़ो अञा पुट थियो नाहे अञा थियण वारो आहे इहो परू अदा गोहर के वरी मारण वियो आ चमचन जी दुआ सां। गोहर केड़ो गंद कयो तो के खबर कोने छा न अदा गोहर साले जे घर वियो हो साले जे घर के बाह ॾियण अदा गोहर जीअं ई घर में लथो सदोरी वरी सिरोटड़ो खणी अदा गोहर के जीअं उलर कई अदा गोहर गली खां ॿाहिर अची वाॼो अदा गोहर ड्राड़ू आयूं तो मां सदोरी के ॾिसी रहंदम। सच तो चई हाँ मुखे कसम अच्छी मसीत जो अदा गोहर तो सदोरी जे मथे ता चादर बलाहण वारो हो चमचन जी दुआ सां। सही है हाणे वाछू बंद कर मुझे यो बुधाए तो परू किथे आ परू कुहारी खणी अदा गोहर सां सालार खान जी ओताक ते विहण पियो वञे ओ तीस मार खान कर पलांद ॾिसां तो मुखों कीअं तो पलांद करी वायड़ा बिया अरे मुर्स बिहात खबर पवे सा न इहो दे वारिस जो दाबो चमचन जी दुआ सा बीहे हंद एड़ा डंडा हणा सा जो बाकन इलाज ही कोन थे सा खैरा वारिस तुजो हूं त दाबो चमचन जी दुआ सा अदा वरिया में गाल के जे कोन मजो बाबा वडेरन जी ओपर खाइण में आहे सो त घर जी मानी में भी मजो ना आहे। असा तोबा कई वडेरन जी मानी खाइण का तोसा वडेरन केड़ी चंगाई कई आ बुधा जो तू इनन वडेरन जा गीत वेठो तो गाई अदा वरिया में मां त बाबा रोज रहे सालार खान जी ओपर खाइंदो आया हाय हा ना बी गाला त केरी मल गारियूं पूजा जूता ये बखाड़ा प्रकार की हा केड़ी वडी गाल है चमचन जी दुआ सा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।